अस्सलाम वालेकुम। अॼु आहे फ्राइडे 2 मई 2 मई ऐं सुबुह जा थिया आहिनि 7:45। कल्ह 1 मई हुई ऐं मां अलाए छो मां चई छॾियो त 3 मई या 30 मई। सो कॾहिं कॾहिं ज़ुबान तिरकी वेंदी आहे ऐं मां पाण ई पोइ जॾहिं ठाहे वियमि इलाही सारो 5 मिंटनि जी रिकॉर्डिंग हुई, पोइ मां रियलाइज़ कयो त मां डेट ग़लति चई वई हुयमि। पोइ मूंखां पुॼे न पियो त मां उहो डिलीट करे वरी सॼो वराए खां रिकॉर्ड कयां। तंहिंजे करे मां हुनजे मथां बि लिखण जी कोशिशि कई हुई ऐं हिकिड़ो कमेंट बि मां पिन करे छॾियो। सो ॾाढो थधिड़ो सुबुह झुड़ाला लॻा पिया आहिनि माशाअल्लाह। चलो मुंहिंजे देस ते सदाईं रहमतूं वसंदियूं रहनि अलाह जूं ऐं अलाह असां सभिनी खे पंहिंजी हिफ़ाज़त ऐं अमान पनाह में रखे ऐं मुंहिंजे हिन देस हिन धरतीअ खे साओ सुठियो ख़ुशहाल ऐं आबाद रखे हमेशह। ऐं हर क़िस्म जी बुरी नज़र ऐं हर क़िस्म जी बुराईअ खां अलाह साईं मुंहिंजी धरतीअ खे बचाए। सो कल्ह कपिड़ा धोता, राति जो सोचियो हुअमि त सुम्हण खां पहिरियों लाहे रखंदमि पर विसरी वियमि। पोइ जॾहिं लेटी पियमि पोइ मूंखां पुॼे न पियो त हाणे केरु उथे वरी ॿाहिरि वञे। सो कोशिशि कंदमि त हिनखे हाणे ई हितां हटाए छॾियां। कल्ह असां वटि कचिरो वठण वारा छोकिरा अलाए छो कोन आया, ख़ुदा ॼाणे, अलाह करे अॼु अचनि। ऐं पाणी जो ॾाढो मसइलो हली रहियो आहे ऐं इलाही सारा कम आहिनि, इलाही सारियूं सफ़ाइयूं सुथरायूं जेके पाणी खां बग़ैर नथियूं थी सघनि, उहे सभु रहियल आहिनि। त अलाह सी रहम करे, अलाह ख़ैरु करे। बसि थोरी मुश्किल आहे, न त बसि फाइनली पोइ ॾिठो वेंदो टैंकर घुराइणो पवंदो जहिड़ा हालात हली रहिया आहिनि हिते। सो इहो मसइलो ॾाढो आहे। सो बहरहाल हे मुंहिंजो टाइम हूंदो आहे तव्हां सां बि ॻाल्हाइण जो ऐं हिन प्लांट्स जी बि सार संभाल लहण जो। सो जेसिताईं ज़हरा ईंदी हाणे मां चाहियां थी त वञी मां कयां कटिंग। कुझु टुकड़ियूं कटे रखां, पटो त ठही वियो, जेके पटियूं बचियल हुयूं उन्हनि मां इहो हिकिड़ो बॉर्डर ठाहियमि, 2 रिलियुनि जो इनशाला थी वेंदो। ऐं हिन में इलाही सुकल पन थी विया आहिनि, इलाही ॾींहंनि खां लॻे थो मां हिनखे ध्यानु न ॾिनो आहे। या सफ़ा सुकी हूंदा आहिनि त पोइ ईज़िली पटबा आहिनि, पर जीअं थोरा घणा सुकल हूंदा आहिनि त पोइ न पटबा आहिनि, पोइ मूंखे कैंचीअ सां कटणा पवंदा आहिनि। हे त वञे त ड्रिघो थींदो, न कदु वधायो आहे, बाक़ी पन त अथसि ई कोन। सो ख़ैरु आहे, बहरहाल मुंहिंजा साथी आहिनि, संगत आहे मुंहिंजी, हीअ दोस्त आहिनि मुंहिंजा ऐं मुंहिंजे दिलि जो सुकून, अखियुनि जो ठार, त मां हिननि सां ॾाढो इंजॉय कंदी आहियां। सो बाग़ बहारियूं लॻा पिया आहिनि माशाअल्लाह। ऐं हाणे हलूं था अंदरि। किचन जा मां सना थुला कम करे छॾिया आहिनि जेके रोज़ जा रोज़ कंदी आहियां। ऐं अॼुकल्ह माशाअल्लाह हिन में रोज़ानो कुझु न कुझु नवां गुल पिया निकिरंदा आहिनि। कल्ह बि 2 पिंक, हिकिड़ो येलो निकितो त ॾिसी ॾिसी दिलि ख़ुशि पई थिए ॾाढी, हमेशह ई दिलि ख़ुशि थींदी आहे। सो हाणे हलां थी पंहिंजे कमरे में, उते मां थोरो सामान फैलाए आई आहियां, कपिड़नि जूं टुकड़ियूं, कटिंग बोर्ड, कैंची, स्केल वग़ैरह वग़ैरह, त उहे हाणे वञी कुझु कटिंग करे रखंदमि इनशाला। कोई प्लैनिंग न आहे त कहिड़ी डिज़ाइन कहिड़ी रिली थी ठाहियां। नंढियुनि मां नंढा पीसिस कटे रखंदमि, वॾनि टुकड़नि मां वॾियूं टुकड़ियूं कटे रखंदमि। सो बसि इहा प्लैनिंग आहे। हिन महिल 10 वॼी कुझु मिंट थिया आहिनि ऐं ज़हरा वञी चुकी आहे। ज़हरा जे अचण खां अॻु में मां हिते काफ़ी सारी पीसिस जी कटिंग कई। इहे सभु नंढा 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 टुकड़ा आहिनि जिन मां इहे कटे रखिया आहिनि ऐं अञा इहे अहिड़ा नंढा टुकड़ा ॿिया बि आहिनि। ऐं उनखां पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे त कुझु वॾा पीसिस बि कटिबा यकीननि। त हाणे मूंखे लॻी आहे बुख, मां प्रॉपर नाश्तो न कयो आहे। तओ रखियो अथमि बाहि ते, हिकिड़ी ॿोड़ जी थोरी रस बचियल पई, इहा खाईंदमि। ऐं अटो बि ॻोहिणो पवंदो मूंखे मंझंदि जी मानीअ लाइ। ज़हरा खे बि मां मानी न ॾिनी आहे छो त ॿोड़ न हुयो कोई बि, त मां हुनखे इहो ई चयो त तूं शाम जो वठिजांइ वञण महिल। हूअं बि शाम जो ई मानी घरु खणी वेंदी आहे। सो मंझंदि जो जेको पचाईंदमि त उहो हुनखे बि ॾींदमि ऐं अटो ॻोहींदमि ऐं ॿोड़ जी बि हाणे तयारी कंदमि। पर पहिरियों मां कुझु खाई वठां, थोरो साफ़ पए त उनखां पोइ नाश्तो करे वरितुमि माशाअल्लाह। ऐं हीअ चणनि जी दाल भिॼाई अथमि ऐं कीमो कढी रखियो आहे, लंच में ठाहींदमि इहो चणनि जी दाल ऐं कीमो। ऐं सोचां थी थोरो कचूमर बि ठाहियां, दिलि थी चए त हिन सां खाइण में मज़ो ईंदो ॾाढो। ऐं थांव वग़ैरह ईअं ई पिया आहिनि, थोरा उथलाए पुथलाए छॾिया अथमि। फ़िलहालु वञी कटिंग थी कयां, अधु कलाक खनि कटिंग कंदमि, पोइ अची मां इहे लंच जी बि तयारी कंदमि ऐं किचन बि सॼो वाइंड अप कंदमि माशाअल्लाह। ॿोड़ खे हाणे ॾिनो आहे दम, अटो ॻोहे फ्रिज में रखियो आहे, 2 मिंट साह पटींदमि। उनखां पोइ मां विंझण वेंदमि। जुमो आहे, इतमाम निमाज़ क़ुरान जो 3 पहिरीं जी निमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं मां कुझु ऑनलाइन ऑडर कयो हो, उहो अची वियो आहे। सो मां तव्हांखे ॾेखारियां थी, इहा हिन जी पैकिंग
ऐं हे आहिनि प्याला, सिरामिक जा प्याला आहिनि ज़बरदस्त क़िस्म जा। ऐं हिननि जा हे ढक बि आहिनि, मूंखे हिननि जे ढकनि सां कुझु न वञे। हे ढक ऐं ढक बेस्ट क्वालिटी जा आहिनि, एयर टाइट आहिनि हे दॿा, ऐं ढक हे हिननि जा ईअं खुलनि बि अथा। पर मूंखे हिननि जा ढक न खपनि, इहे मां कंहिंखे न कंहिंखे ॾेई छॾींदमि। बाक़ी हे चारई प्याला माशाल्लाह फ्लोरल प्रिंट जेके हमेशह मूंखे वणंदा आहिनि, ऐं 4 डिफरेंट साइज़ कीअं था लॻनि। इलाही टाइम खां पोइ मां घर जे लाइ काई शइ घुराई आहे, यानी थांव। सो ॾाढी ख़ुशी थी मां, ॾाढी ख़ुशि। जेतिरा सुहिणा मां हिननि खे पिक्चर में ॾिठो, मूंखे साम्हूं उन खां वधीक सुहिणा था लॻनि। ॾाढा वणिया आहिनि मूंखे बेइंतहा माशाल्लाह। सो इहा आहे मुंहिंजी अॼु जी ताज़ी ख़रीदारी, जेका 2-3 ॾींहं पहिरियों मां ऑडर कई, इहो अॼु पहुतो आहे। सो ब्यूटीफुल। ऐं हा, हे अगरि कोई क़ीमत पुछणु चाहे त हे 3000 हिन जी क़ीमत आहे, ऐं प्लस डिलीवरी चार्जिस 250। मंझंदि जो मां इलाही सारा पीसिस ॿिया बि कढिया, नंढा जेके बि बचियल सिलाइनि मां ॿारनि जा कपिड़ा सिबिया, चैरिटी वारा, उन्हनि मां हे मुख़्तलिफ़ टुकड़ा बचियल हुया, उहे बि कढिया अथमि। हेॾो सारो बंडल माशाल्लाह, हे ॾिसण में एॾियूं नथियूं लॻनि पर इलाही सारियूं आहिनि। ऐं हिननि जो जेको साइज़ आहे उहो आहे 2.5 इंच। 2.5 इंच वेकरा हे पीसिस आहिनि, माना 2.5 इंच स्क्वायर। सो फ़िलहालु मां इन ई मोहबत में मुब्तला आहियां, त मां हिते ई शुरू थी वञा। सांझीअ जी आज़ान ताईं मां हिते वेही कटिंग कंदमि इंशाअल्लाह। सांझी जी नमाज़ पढ़ी वरिती आहे, ऐं राति जी मानी में मां पचायां थी चांवर, ऐं मंझंदि वारो कीमो पियो आहे, बसि इनफ। सो सही आहे। सो बहरहाल तव्हां खां मोकिलाईंदमि मां अॼु हिन व्लॉग मां। शायदि व्लॉग नंढो ई ठहियो हूंदो, छो त कमु त मां कंदी रही आहियां, ऐं सॼो ॾींहं में जेको बि कयो आहे उहो मां तव्हां सां शेयर बि कयो आहे। ऐं इंशाअल्लाह असां सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। हीअ मां पंहिंजा प्याला हिते रखिया आहिनि, त जीअं सुबुह जो इहे थाउं धोपनि त इहे बि धोपी वञनि। ऐं उनखां पहिरीं बि मूं वटि हिकिड़ी अहिड़े टाइप जी प्लेट ऐं अहिड़ी टाइप जो हिकिड़ी रेक्टेंगल डिश बि आहे। हमेशह खां इहो मुंहिंजो शौक़ु हूंदो आहे। सो हमेशह मां बाज़ारि में ॾिसंदी हुअमि अहिड़ा प्याला, मूंखे ॾाढा वणंदा हुआ, पर उहे प्लास्टिक जा हूंदा त मां वठंदी न हुअमि। त हे जॾहिं चीनी जा आहिनि, माशाल्लाह ज़बरदस्त। सो मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारी दुआऊं। इंशाअल्लाह असां सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। सुभाणे ताईं मोकिलायूं था। अल्लाह भाई।